अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां ॾाढा कुछ खूबसूरत मंज़र शेयर कर रही हैं। मैं आज आपके साथ बहुत ही खूबसूरत मंज़र जो है वो शेयर कर रही हूँ। मैं मौजूद हूँ इस वक्त अपने गांव में, अपने किसी बहुत ही करीबी रिश्तेदार के घर में, पंहिंजे वेझनि अज़ीज़नि जे घर में मां मौजूदु आहियां। ऐं ही सभु कुझु ही सीन मूंखे एॾो वणियो जो मुंहिंजी दिलि चाहियो त मां तव्हां सां बि शेयर कयां। ही मेहंदी जा बूटा हिते लॻल आहिनि। ये मेहंदी के पौधे हैं यहाँ पे। इनके फूल और बीज आप देख सकते हैं, पत्ते बहुत बड़े हो चुके हैं। और दूसरा दरवाजे के इस तरफ ही मेहंदी जा बूटा आहिनि ऐं तव्हां हिन जो ॿूर ॾिसो ऐं हिननि जा गुल ॾिसो केॾा ख़ूबसूरत आहिनि। ये सीन मूंखे एॾो वणियो जो मुंहिंजी दिलि चाहियो त तव्हां सां ज़रूरु मूंखे शेयर करणु खपे। सो अचूं था हिन पासे। एतिरी त अलाह जी कुदरत आहे, एतिरी ख़ूबसूरती आहे हिते जंहिंजी इंतिहा न आहे। हीअ सभिनी खां पहिरियों त ॾाढो ख़ूबसूरत ॻाढ़नि गुलनि वारी बोगनवेलिया हिते लॻल आहे। ऐं हिते ही कबूतर ॾिसो, के त एॾनि सुहिणनि रंगनि जा आहिनि, इतने खूबसूरत कलर्स हैं, जो ब्राउन हैं, जो लाइट ब्राउन हैं। तो हैरत होती है कि क्या अल्लाह का कुदरत है, क्या शान है। यहाँ पे इन लोगों ने बहुत सी सब्जियाँ, बहुत से पौधे जो हैं उगाए हुए हैं, वो मैं आपको दिखा रही हूँ। भाॼियूं मां तव्हांखे ॾेखारियां थी, इलाही सारा बूटा आहिनि, उहे मां तव्हां सां शेयर कंदमि हींअर। अस्सलाम वालेकुम अदा। हे असांजो पुराणो पाणी पीअण जो तरीक़ो जेको ॻोठनि में अॼु बि रहिजी आहे। ऐं यकीन कयो हिन जो पाणी एॾो थधो आहे जो फ्रिज खे मजाल न आहे। मां हैरान थी वियमि त मूंखे यकीन न पियो अचे त हे हिन दिले जो पानी है। इस घड़े का पानी इतना ठंडा है कि फ्रिज जो है वो उसका मुकाबला नहीं कर सकता। यहाँ पे इन्होंने छोटी छोटी बाल्टियों में बीज बोए हुए हैं और ये प्लांट्स आप देख सकते हैं। ये जो है पौधा ये बैंगन का है। ही वांगणनि जो बूटो आहे। ही ॾिसो हिकिड़ो नंढिड़ो वांगण हिन में निकितो आहे ऐं उन खां अलावा ही हेठि हिकिड़ो वॾो वांगण आहे हिन में। ये बैंगन बड़ा हो रहा है। वालेकुम अस्सलाम। ये पौधे देखिए कितने खूबसूरत हैं। ये सदाबहार है ॿिनि रंगनि में। इनजा गुल ॾिसो केॾा सुहिणा आहिनि। इस वक्त सुबह सवेरे का टाइम है, नाश्ता बन रहा है। लोग घर में आ रहे हैं, जा रहे हैं। ऐं उन खां सिवा कबूतरनि जो मंज़र त ॾिसो केॾो सुहिणो आहे। ऐं हिते हिननि भाॼियूं पोखियूं आहिनि इलाही सारियूं, इलाही सारा प्लांट्स आहिनि। ही ॾिसो तूरियूं, तुरई यहाँ पे है। और ये जो है ये चीकू का दरख्त है, इसमें चीकू हैं अंदर कहीं पे जो इस वक्त मुझे दिखाई नहीं दे रहे, लेकिन इस दरख्त का शेप जो है वो बहुत ही ज़्यादा खूबसूरत है। ऐं उन खां सिवा हिते हिननि इलाही सारियूं भाॼियूं, इलाही सारा जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्लांट्स पोखिया आहिनि। हिन में ॾिसो गुल ही केॾो ख़ूबसूरत हिन में निकितो आहे। ऐं ही आहे हिते ॾाढ़ूं जो वण, अनार देखिए आप, अनार का ये पौधा है। और इस तरफ कुछ लाल अनार भी हो चुके हैं। और मैंने इनसे पूछा कि घास क्यों नहीं काट रहे, तो उन्होंने कहा कि ये तुरई की बेल है जो पूरे में फैली हुई है, तो अगर इसको हटाएंगे तो वो ख़राब हो जाएगी, और इसलिए उसको यहाँ पे रहने दिया है ताकि जब ये पूरी फसल काट लेंगे तुरई की, फिर उसके बाद ये इसकी कटाई करेंगे। सो तूरियुनि जी वल हिन में फैलियल आहे, इन करे हिननि हिन जी कटिंग न कई आहे गाह जी। हू चाहिनि था त जॾहिं सॼियूं तूरियूं हिन मां कढी वठंदा त पोइ हिन जो जेको आहे कटाई कंदा। हिते ही कमंद पोखियल आहे, ये गन्ना, कुछ ये शाखें गन्ने की हैं, बहुत ज़बरदस्त लग रहा है ये। और
मुझे ये सीन इतना अच्छा लगा कि मेरा दिल चाहा मैं आप सबके साथ शेयर करूँ। मूंखे एॾो ई वणियो मंज़र ॻोठ जो, ऐं घर एॾो प्यारो आहे माशाल्लाह। सो मां अॼुकल्ह पंहिंजे ॻोठ में आयल आहियां, त मूं सोचियो ही तव्हां सां मूंखे ज़रूरु शेयर करणु खपे। एतिरो सभु कुझु सुहिणो थो लॻे। सुबुह सवेर जो हिते उथी मां वॉक कंदी आहियां रोज़। सो मूंखे उमेद आहे तव्हां मूंसां गॾु तव्हां बि हिन सॼे मंज़र खे, हिन सीन खे इंजॉय कयो हूंदो। हीअ कबूतरनि जो घर ठहियलु आहे। माशाल्लाह तमामु बहितरीन ख़ूबसूरत माहौल आहे। मुझे उम्मीद है तव्हांखे ज़रूर ये वीडियो वणी होगी। अगर आपको ये वीडियो पसंद आई हो तो आप शेयर कर सकते हैं, कमेंट कर सकते हैं, लाइक कर सकते हैं, चैनल सब्सक्राइब कर सकते हैं। हो सकता है मैं यहाँ से गांव से कुछ और मनाजिर भी जो है वो कैप्चर कर लूँ आपको दिखाने के लिए। सो उम्मीद है तव्हांखे वीडियो पसंद आई होंगी। मोट ज़रूर ॾिजो, ॿुधाइजो ज़रूर त कीअं लॻव। हीउ ॻोठु आहे मुंहिंजो। सो मोकिलायूं था हाणे। पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो क़दुरु कयो, पंहिंजे देश पंहिंजी धरतीअ सां मुहबत कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।